ब्रेकिंग न्यूज़ से तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाह गोश्त उस्तादन ऐं अमले ख़िलाफ़ वधीक कार्रवाई करण जो ऐलान करे छॾियो आहे। गैर हाज़िर क्लार्क ऐं ॿिए स्टाफ ख़िलाफ़ अदालती हुकुम खां पहिरियों ई कार्रवाई करे चुकिया आहियूं। सूबाई वज़ीर जो चवणु आहे अदालत लाइ एहतराम आहे पर हुकूमत इन मामले ते मॉनिटर करे रही आहे। सूबाई वज़ीर सरदार शाह जो चवणु आहे त गोश्त उस्तादन ऐं ॿिए अमले ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। खेनि घर उमाणियो वेंदो, इहो चवणु आहे सूबाई वज़ीर जो। अहम ब्रेकिंग न्यूज़ सां असां शेयर करे रहिया आहियूं। तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाह गोश्त उस्तादनि ऐं अमले ख़िलाफ़ वधीक कार्रवाई करण जो ऐलान करे छॾियो आहे। गैर हाज़िर क्लार्कनि ऐं ॿिए स्टाफ ख़िलाफ़ अदालती हुकुम खां पहिरीं ई कार्रवाई करे चुका आहियूं। सूबाई वज़ीर वधीक चयो त अदालत लाइ एहतराम आहे पर हुकूमत उन मामले खे मॉनिटर करे रही आहे। सूबाई वज़ीर सरदार शाह चयो आहे त गोश्त उस्तादनि ऐं ॿिए अमले ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। खेनि घर उमाणियो वेंदो। जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां खे आगाह कंदासीं। तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाह गोश्त उस्तादन ऐं अमले ख़िलाफ़ वधीक कार्रवाई करण जो ऐलान करे छॾियो आहे। गैर हाज़िर क्लार्क ऐं ॿिए स्टाफ ख़िलाफ़ अदालती हुकुम खां पहिरियां ई कार्रवाई करे चुका आहियूं। सूबाई वज़ीर जो चवणु आहे अदालत लाइ एहतराम आहे पर हुकूमत उन मामले खे मॉनिटर करे रही आहे। इहो चवणु आहे सूबाई वज़ीर जो। सूबाई वज़ीर वधीक चयो त गोश्त उस्तादनि ऐं ॿिए अमले ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। सूबाई वज़ीर सरदार शाह जो गोश्त उस्तादनि ऐं अमले ख़िलाफ़ वधीक कार्रवाई करण जो ऐलान।